भाई बख्श रिंद में बीठो आहियां जिथे रात 4 बजे चुल्हे मां चिणग उथण सबबु जेको आहे सो बाहि लॻी आहे। उन बाहि में हिन मिसकीन जो अलाह ताला सड़ी वियो आहे, जंहिंमें ॿकरियूं आहिनि, कुकड़ियूं आहिनि, गऊं आहिनि, पाॾा आहिनि ऐं ॿियो जेको घर में रखियल नियाणियुनि जो सामान ॾाजो शादी जो उहो बि वीचारे मिसकीन माण्हू जो सड़ी वियो आहे। अचो त वधीक उन्हनि खां पुछूं त हुननि जो इन बारे में छा चवणु आहे। काॾे वञा, कीअं कयां, छा कयां, मूं वटि कुझु ई कोन बचियो आहे। मां का शइ न आहे, मूं वटि हंधि बिस्तरा कपिड़ा वपड़ा माल मता सभु सड़ी तबाह थी विया आहिनि। मूं वटि का शइ न बचियो आहे। गरीब माण्हू जेको हारी तबिके सां वास्तो रखे थो, अचानक राति जो 3 बजे बाहि लॻण जे करे हिन जो अल तल जेको सभु कुझु सड़ी वियो आहे। हिन में कुझु 5-6 ॿकरियूं, गऊं ऐं गऊं जो बछड़ो, मेंह जो बचो ऐं टप टाड़ी जेके बि का शइ हिन वटि न रही आहे। खुले आसमान वेठो आहे ऐं पंहिंजा बचा एट टाइम कढी ऐं सिर्फ़ु बचाया आहिनि, ॿियो कुझु बि न आहे हिन वटि। तो गुज़ारिश आहे आला अमलदारनि खे त हिन जी वधि में वधि कोशिशि करे मदद कई वञे त जीअं पंहिंजो कुझु आसास ठाहे। की ना मुंहिंजो घर भरियो तरियो हुयो, मुंहिंजो 5 ॿकरियूं, हिकिड़ी गऊं, हिकिड़ी मेंह, हिकिड़ी गाबी, सभु सड़ी तबाह थी वियो। मुंहिंजो टीन टपड़ का शइ न बची, रिली न बची, हंधि न बचियो, कट न बची। मुंहिंजी ग़रीब आहियां, मुंहिंजी मदद कयो। हिन जो अलाह ताला सॼो सड़ी वियो, गऊं सड़ी वई, ॿकरियूं सॼी का शइ न बची आहे। हिन चुल्हे मां चिणग लॻी सॼी मां सामान सड़ी वियो आहे। सॼो चूज़ा बूज़ा कुकड़ियूं वुकड़ियूं हिकु वॻो न बचियो आहे। नाज़रीन, जीअं त तव्हां हिन मिसकीन मारवाड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधी, हिन जो चवणु आहे त राति ओचितो असांजे घर खे असां सुता पिया हुआसीं पंहिंजे बचड़नि सां गॾु निंड में, त ओचितो चिणग उथी आहे जेका असांजे हिन छपर खे लॻी आहे, जंहिंजे करे असांजो माल बदल हुयो। असांजा बचा हिते सुतल हुया ऐं इतफ़ाक़ी बाहि लॻण करे 4 बजे केर बि आस पास में दाहूं कुकू रड़ियूं कयूंसीं, पर केर बि कोन पहुची सघियो, न ई का फायर ब्रिगेड जी गाॾी पहुची सघी। मतिलबु कंहिं बि असांजे हिते मदद न कई सवाइ पाड़े वारनि जे, जंहिंजे करे मुंहिंजो अलाह ताला सड़ी वियो आहे, मुंहिंजे नियाणियुनि जो ॾाज सड़ी वियो आहे, लटो कपिड़ो सड़ी वियो आहे। मां आला इख़्तियारनि खां ऐं अध जे DSP SP खां DIG खां या मुतालबो कयां थो त महिरबानी करे वस वारा मुंहिंजी मदद कनि त जीअं मां पंहिंजे नियाणियुनि जी जेको आहे सो शादी कराए सघां। जी सर।